अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं। ICC PCB खे भारत पारां पाकिस्तान न अचण बाबति आगाह करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे अवां खे अपडेट कंदासीं। PCB जो हुकूमत सां राब्तो भारत जे न अचण बाबति आगाही ॾेई छॾी। हुकूमत पारां भारत जी चैंपियंस ट्रॉफी में शिरकत खां इनकार ते सख़्त फ़ैसिले जो इम्कान। जेकॾहिं भारत न आयो त पोइ पाकिस्तान कॾहिं बि भारत सां न खेॾंदो। हुकूमत पारां गौर शुरू। भारत सां लाॻापनि में बहितरी ताईं का बि मैच न खेॾी वेंदी। हुकूमत पारां गौर वीचार। पाकिस्तान भारतीय क्रिकेट बोर्ड ख़िलाफ़ आलमी अदालत सां राब्तो कंदो। ज़रियनि जो चवणु आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। ICC PCB खे भारत पारां पाकिस्तान न अचण बाबति आगाह करे छॾियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। PCB जो हुकूमत सां राब्तो भारत जे न अचण बाबति आगाही ॾेई छॾी। हुकूमत पारां भारत जी चैंपियंस ट्रॉफी में शिरकत खां इनकार ते सख़्त फ़ैसिले जो इम्कान। जेकॾहिं भारत न आयो त पोइ पाकिस्तान कॾहिं बि भारत सां न खेॾंदो। अपडेट कंदासीं। भारत सां लाॻापनि में बहितरी ताईं का बि मैच न खेॾी वेंदी। हुकूमत पारां गौर वीचार शुरू।